डिग्री वेझो ज़मीन जे तकरार तां सोटनि में झेड़ो थी पियो। नतीजे में हिकु ॼणो क़त्ल ऐं ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। झेड़े जे नतीजे में गोलियूं लॻण सबबि माजिद अली मारिजी वियो आहे। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं अफ़सोसनाक ख़बर जे हवाले सां त डिग्री वेझो ज़मीन जे तकरार तां सोटनि में झेड़ो थी पियो। नतीजे में हिकु ॼणो क़त्ल ऐं ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। झेड़े जे नतीजे में गोलियूं लॻण सबबि माजिद अली मारिजी वियो आहे। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं झेड़े जे हवाले सां त डिग्री वेझो ज़मीन जे तकरार तां सोटनि में झेड़ो थी पियो। नतीजे में हिकु ॼणो क़त्ल ऐं ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। झेड़े जे नतीजे में गोलियूं लॻण सबबि माजिद अली मारिजी वियो। डिग्री वेझो ज़मीन जे तकरार तां सोटनि में झेड़ो थी पियो। नतीजे में हिकु ॼणो क़त्ल ऐं ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। झेड़े जे नतीजे में गोलियूं लॻण सबबि माजिद अली मारिजी वियो। डिग्री वेझो ज़मीन जे तकरार तां सोटनि में झेड़ो थी पियो। नतीजे में हिकु ॼणो क़त्ल ऐं ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। झेड़े जे नतीजे में गोलियूं लॻण सबबि माजिद अली मारिजी वियो। डिग्री वेझो ज़मीन जे तकरार तां सोटनि में झेड़ो थी पियो। नतीजे में हिकु ॼणो क़त्ल ऐं ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि।